ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कर रहा आहियूं। प्रिया कुमारी जे वारसनि नई हुकूमत पारां जोड़ियल GIT ते बेतमाद जो इज़हार कंदे अदालती कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। सखर प्रेस क्लब में मुखबी ॿाड़ी प्रिया कुमारी जे वालिद मुखी ईश्वर जो ऐं ॿियनि जी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त नई हुकूमत जेका GIT ठाही आहे उहा क़बूल नाहे। रोज़ GITs ठाहिण बदिरां GIT में अदालती कमीशन जोड़ी वञे। मुखी ईश्वर जो चवणु हो त पुलिस ऐं हुकूमत तरफ़ां नोटिस वठण बावजूदि प्रिया बाज़ियाब नाहे थी सघी। मुखी ईश्वर जो चवणु हो त असांजी नियाणी मथां इल्ज़ाम लॻायो वियो आहे। असां समूरनि इदारनि सां सहकार कयो आहे। सोशल मीडिया ते इल्ज़ाम लॻाईंदड़ ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। अहम ख़बर असां शेयर कर रहिया आहियूं। प्रिया कुमारी जी वारसनि नई हुकूमत पारां जोड़ियल GIT ते बेतमाद जो इज़हार कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे नज़ाकत जतोई। जी नज़ाकत, प्रिया कुमारी जे वारसनि नई हुकूमत पारां जोड़ियल GIT ते बेतमाद जो इज़हार कयो आहे। वधीक तफ़सील हिन मां कजो। जी, प्रिया कुमारी जे पीउ सखर जे मुखी ईश्वर लाल ऐं ॿियनि जेको आहे सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त जेको आहे प्रिया कुमारी मौला अली जी सबील हलाईंदे जेको आहे गुम थी आहे ऐं हेतिरा महीना गुज़रण बावजूदि कुझु बि नाहे थियो। इन हवाले सां जेको हिंदू पंचायत जो मुखी ईश्वर आहे उनजो चवणु आहे त सिंध जे अंदरि हिंदू कम्यूनिटीअ खे थ्रेट कयो पियो वञे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां भत्ता वसूल कया पिया वञनि। उन्हनि समूरे अमल खे ख़तमु करण जी पिण इब्तिदा कई आहे। उन हवाले सां हुनजो चवणु आहे त जेको GIT जोड़ी वई आहे उन में न सिर्फ़ पुलिस जा माण्हू पर उन सां गॾोगॾु जुडिशरी जा माण्हू ऐं ॿियनि इदारनि जा माण्हू बि शामिल कया वञनि, छो त अॻु बि अहिड़े क़िस्म जूं GITूं जुड़ी चुकियूं आहिनि। उन बावजूदि प्रिया बाज़ियाब नाहे थी सघी ऐं उन में जुडिशरी जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। इन हवाले सां प्रिया जो जेको वालिद आहे उनजो चवणु आहे त इंसानिया पारां सिर्फ़ GITूं जोड़ियूं पियूं वञनि पर हक़ीक़त में को बि अमली कमु नथो कयो वञे। हुन इहो पिणु चयो त GIT जोड़ण सां कुझु बि न थींदो। को हक़ीक़ी माना में सुठी माण्हुनि जी GIT जोड़ी वञे ऐं असर रखंदड़ GIT जोड़ी वञे जेका हर पासे खां आज़ादु हुजे। उन में न सिर्फ़ पुलिस पर उन सां गॾोगॾु खुफ़िया इदारनि जा माण्हू जज ऐं ॿिया माण्हू शामिल कया वञनि त जीअं इहा GIT मज़बूत थी सघे। जी ठीकु आहे। नज़ाकत जतोई तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।